अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो HRJDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था दिलदार चांडियो जी विज़िट डिस्प्ले सेंटर गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मजीद किरियो में PP तहलका डॉक्टर बशीर अहमद जमाली ज़िला काउंसिलर मेंबर राजा इरशाद किरियो बख्श अली मक्सी कमरदीन जमाली इमरान किरियो बिलावल किरियो उस्ताद निज़ामुद्दीन किरियो डिस्प्ले सेंटर जो दौरो कयो ऐं तफ़सील पिणु वरिता। फ़राल ज़ियाउल पर डॉक्टर बशीर जमाली जे हुकुम तहत जेके असां डिस्प्ले सेंटर लॻो उते विज़िट ते डॉक्टर साहब सां गॾु आया आहियूं। डॉक्टर साहब जी महिरबानी जो असांखे टाइम ॾिनो, असां बि हिनखे ॿ दफ़ा विज़िट कयो आहे ऐं इन तव्हांजे तहसिब सां मां दोस्तनि खे चवां थो जेके UC मस्जिद किरिया आहिनि अचो पंहिंजा वोट दाख़िल करायो या जेके ग़लति आहिनि या जेके सही आहिनि उहे वोट तव्हां पंहिंजे हिते दाख़िल करायो। जीअं त इहो जेको मस्जिद किरे में डिस्प्ले सेंटर आहे इलेक्शन कमीशन जे हवाले सां त जेको वोटर लिस्टनि में दुरुस्तगी आहे या नवां नाला दाख़िल करण जो या जिन ते के एतिराज़ आहिनि उन जे हवाले सां पार्टी जे हुकुम तहत असांजे तालका प्रेसिडेंट डॉक्टर बशीर अहमद जमाली साहब हिते विज़िट कयो आहे ऐं असां हिते ॾिठियूं आहिनि जेको हिते 17 फ़रीद किरियो ऐं 20 भुट्टा जो हिते लिस्टूं पियूं आहिनि उहे असां बि इन खां अॻु में पाण पर्सनल विज़िट करे विया ॾिसी विया ऐं अॼु बि हिते वेठा आहियूं। डॉक्टर साहब जी महिरबानी जो आयो विज़िट कयो ऐं इन तव्हांजी तवसत सां वरी पंहिंजे इन UC मस्जिद किरे ॿिनि देहनि में जेके 17 फ़रीद किरियो ऐं 20 भुट्टा आहे उनजी आवाम खे बि चवंदुसि त अचो पंहिंजा वोट ॾिसो ऐं जेका दुरुस्तगी आहे उहा बि करायो ऐं जेके दाख़िल न आहिनि उन्हनि खे बि दाख़िल करायो। जीअं तव्हांखे ख़बर आहे त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जी तरफ़ां डिस्प्ले सेंटरनि जो जेके आइडेंटिफाई थी चुका आहिनि उन सिलसिले में अॼु असां मस्जिद किरियो डिस्प्ले सेंटर ते पहुता आहियूं जिते ॿिनि देहनि जो जेके आहिनि वोटर लिस्ट जेके पियल आहिनि दुरुस्तगी लाइ उन में फ़रीद किरियो 17 ऐं 20 भुट्टा सेंटर पियल आहिनि। उन सां जे सिलसिले में अॼु मां मेरापुर सेंटर जो बि विज़िट करे आयुसि, उन में रायब शाह जेको सेंटर आहे उते विया हुआसीं विज़िट करे आयासीं। अॼु हिते वरी मस्जिद किरियो में आयासीं। असांजी पार्टी जी लीडरशिप मोहतरम बिलावल भुट्टो दरदरी साहब, अदीफ़ फरियाल टालपुर साहिबा, असांजे डिवीज़न सदर मोहतरम ज़ियाउल हसन लंजार साहब, डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट चाचा अली अकबर जमाली साहब जिन जा बि इहे हुकुम आहिनि त हर पंहिंजे तालुके सकरनि जे जेके बि डिस्प्ले सेंटर आहिनि सभिनी जा विज़िट कयो। पंहिंजे पार्टी जे अॻुवान आहिनि उन सां गॾु उन सां गॾोगॾु लोकल गवर्नमेंट जा जेके असांजा नुमाइंदा आहिनि उन सां गॾिजी वञो ऐं सेंटर ते विज़िट कयो। उन सिलसिले में आयासीं। हिते तमामु घणो वॾो सेंटर आहे ऐं उमेदु आहे त हिते जी लोकल माण्हुनि में इंशाअल्लाह ताला हू पंहिंजो ज़ाती इंट्रस्ट वठी हिन सेंटर जो विज़िट कंदा, पंहिंजा वोटर लिस्ट चेक कंदा, जेकॾहिं को कंहिं ते कोई एतिराज़ु आहे उहो बि जमा कराईंदा। ऐं बि अव्हां जी निस्बत सां हितां जे लोकल माण्हुनि खे सभिनी खे अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे वोटरनि जी पंहिंजी तस्दीक करण लाइ हिन सेंटर जो विज़िट कयो, हितो चेक कयो, मतां को तव्हांजो वोट रहिजी न वञे। वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।